प्रोग्राम कोयटा टाइम साण करे हाज़िर आया हकीम सेठार। नाज़रीन, अॼु असांजे प्रोग्राम में असांजो मेहमान आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी बलूचिस्तान जो सूबाई सदर मीर मोहम्मद सादिक उमरानी साहब। असीं कोशिश कंदासीं त बलूचिस्तान में पीपल्स पार्टी जे वेझे माज़ी में थियल जेके आम चूंडूं आहिनि या मकानी इदारनि जूं चूंडूं आहिनि, उनमें पीपल्स पार्टी जी जेका सूबे में नाकामी थी आहे, उन खां सवाइ सूबे जी जेका सियासी सूरत हाल आहे मौजूदा, उन ते तफ़सील सां गुफ़्तगू कयूं। मीर साहब, हिन वक़्तु डॉक्टर मालिक बलोच जे सरबराही में सूबाई हुकूमत कमु करे रही आहे, उन जी मौजूदा कारकर्दगी मां तव्हां मुतमइन आहियो? ॾिस, जहाँ तक डॉक्टर मालिक साहब जो ताल्लुक़ आहे, शरीफ़ुल नफ्स हिकिड़ो इंसान आहे ऐं मिडल तबके खां ताल्लुक़ रखे थो। बलूचिस्तान जे अवाम जा तवक़ात उन सां वाबस्ता आहिनि। उन्हनि जो हमेशह स्लोगन रहियो सूबे जी ख़ुदमुख़्तियारी जे लाइ जमहूरियत, ख़ुदमुख़्तियारी, साइल और वसाइल जी ॻाल्हि। हाणे ॾिसणो इहो चीज़ आहे कि या मसक शुदा लाशा, सियासी कारकुननि जी गिरफ़्तारियूं, इहो इन अमल ते डॉक्टर मालिक साहिब पंहिंजे उन जो को इंतख़ाबी मुहिम जे दौरान जेका वाइदा या इन खां पहिरें इन्हनि जा जेका स्लोगन हुया, उन ते केतिरे हद तक कामयाबी हासिल करनि था। लेकिन मां सम्झां थो कि डॉक्टर मालिक शायदि जेको बलोच कौम जो जेको तवक्का हुया वाबस्ता उन सां उम्मीदूं, तवक़ात, वाइदा, उहो पूरा न करे सघंदो, छो कि मखलूत हुकूमत आहे। मखलूत हुकूमत में काफ़ी मसाइल हूंदा आहिनि, छो कि हर एक जो पंहिंजो हिकिड़ो मंशूर, ॿ क़ौम परस्त पश्तून बलोच क़ौम परस्त रहमान जो हुकूमत आहे पार्टियुनि जो, ॾिसूं केतिरे हद तक कामयाबी हासिल करे सघनि था। लेकिन जीअं जीअं हालात नज़र अचनि था पिया, वाक़ियात हालात मद्देनज़र, मुंहिंजो डॉक्टर मालिक सां मुलाक़ात थियो। मां उनखे चयो कि डॉक्टर साहब, सूबे जे अंदरि 20% करप्शन में इज़ाफ़ो थियो थी, और हाणे बि मां इहो चवां थो त बलूचिस्तान जे अंदरि 80% जेको बजट आहे उहा करप्शन जी नज़र थिए थो पियो। अच्छा, करप्शन तव्हां छा सम्झो था? जेका तव्हांजी 5 सालनि जी हुकूमत हुई गुज़री वई, जेका उन में करप्शन वधीक हुई या ही जेका गवर्नमेंट आहे, हिन में करप्शन उन खां वधीक? ॾिस, हिन में करप्शन 20% वधियो। करप्शन त पाकिस्तान जे हर कोई बि हुकूमत जी जड़नि में करप्शन आहे, लेकिन मां सम्झां थो करप्शन जा वजूहात छा आहिनि। करप्शन अक़रबा परवरी, नस्ली लिसानी तासुबात, जंग झगड़ा, फसादात, इहे तोहफ़ा आहिनि 4 आमरनि जा, जंहिं आमरनि जे ख़िलाफ़ पीपल्स पार्टी जी जंग जारी रही आहे। उन जे वजह खां अॼु हिन मुल्क में करप्शन बि आहे, दहशतगर्दी बि आहे, अमन अमान जी सूरत इंतहाई ख़राब आहे। अगर हिन मुल्क जे अंदरि आज़ादाना और मुनसिफ़ाना इलेक्शन थियनि, सही लीडरशिप अॻिते अचे, त मां सम्झां थो बहितर रहंदो। ॻाल्हि इहो आहे कि तव्हां ॾिठो पोएं हाणे करप्शन हुकूमत में, बल्कि वोटिंग कास्ट जे दौरान, सेनेट जे दौरान बि केतिरे हद तक करप्शन आहे। 5-5 करोड़ रुपया में इन्हनि पंहिंजो ज़मीर विकियो। लानत हुजे इन्हनि ते, अहिड़े माण्हुनि ते जेको पार्टी डिसिप्लिन जी ख़िलाफ़ वर्ज़ी करनि, अवाम खां वोट वठनि, वरी अवाम खे चवनि कि हाणे मां तोखे नौकिरी ॾींदुमि, मूंखे पैसा ॾे। अच्छा, वोट अवाम जो इतमाद चइजे या हुकुमराननि जो दस्तपर्दा, पसे पर्दा जेका क़ुवत आहिनि, उन्हनि जा इहा पालतू इहा इसम्बली में ईंदा आहिनि, अहिड़ा हरकत करनि था, ज़मीर विकिणनि था। सेनेट चूंडुनि दौरान त हॉर्स ट्रेडिंग अॻु बि थी आहे, तव्हांजी हुकूमत दौरान बि जॾहिं इलेक्शन थियो त उन में बि थी। ग़लति न, असांजे हुकूमत जे दौरान हर एक पंहिंजे ज़मीर जे मुताबिक़ पंहिंजो वोट ॾिनो।
पार्टी डिसिप्लिन जी पाबंदी करे हरेक पंहिंजे वोट ॾिनो। असां सैफुल्ला खान पराचा खे वोट ॾिनो या मौलाना गफ़ूर हैदरी खे वोट ॾिनो या मौलाना शीरानी खे असां पोएं दफ़े वोट कास्ट कयोसीं। असांजो अलायंस हुयो। पुछा करो जो पाणी जो गिलास बि कंहिं हिननि खां पीतो? करप्शन त दरकिनार आहे, पाणी जो गिलास। बल्कि असां उन्हनि खे इज़त बि ॾिनोसीं, दावत बि ॾिनोसीं, मानी बि खारायोसीं और पंहिंजो वोट पंहिंजे क़यादत आसिफ ज़रदारी साहिब जो जेको फ़ैसिलो हो, हुकुम हुयो, उनजे मुताबिक़ असां पंहिंजो वोट कास्ट कया। अच्छा, हाणे जेके इहे सेनेट जी चूंडूं थियूं, तव्हां सम्झो था त माज़ीअ जा रिकॉर्ड टुटी विया जो हिन में 5 करोड़ ते, हुन त गुज़िरियल चूंडुनि दौरान त 2 करोड़ जी अफ़वाह हले पियो आहे, 2 करोड़ में वोट विकियो आहे। हिन दौरान त 5 करोड़ जी बि ॻाल्हि हली त जीअं यूसुफ बादेनी आहे, उन वटि त को बि मेंबर बि न हो, हिकिड़ो आज़ादु मेंबर हुयो ऐं उहो आयो इलेक्शन में हिसो वरितईं ऐं सभिनी खां अॻे जेको आहे सेनेटर चूंडिजी वियो। त इहो उन वरी पीपुल्स पार्टी में ऐलान कयो। तव्हां छा था सम्झो त इहो हुनजो ज़ाती किरदारु हुयो या पार्टी जी हुनखे पुठ भराई हुई? कुछ अहिड़ा माण्हू हुया जेका आज़ाद हसीर सां पहिरें खटे आया। उन्हनि इहो तवक़ा कयो हुयो कि शायदि असां मुस्लिम लीग में वेंदासीं और वज़ारत वठंदासीं, मराहत मिलंदा, इहे थींदो। जॾहिं उतां उहा आज़ाद अराकीन मायूस हुया, उन्हनि पीपल्स पार्टी जे कैंडिडेट खे सपोर्ट कयो, यूसुफ बादेनी खे। अच्छा, उनखे उन मुस्लिम लीग नून जे मतिलबु जे मायूसी या बाग़ी जेके मेंबर हुया, उन्हनि जी हिमायत सां आज़ाद इलेक्शन विढ़ी आया हुया। आज़ाद इलेक्शन विढ़ी आया, बिल्कुलु। पोइ उन्हनि अची नून लीग में शमूलियत बाद में, छोकी नज़रियाती त न हुया न। नज़रियाती कारकुन सिर्फ़ और सिर्फ़ हिन मुल्क में अगरि आहे त उहो पीपल्स पार्टी जो आहे। अच्छा जी, तव्हां चओ था त हिन मौजूदा हुकूमत में 20% जेको आहे करप्शन में इज़ाफ़ो थियो आहे। डॉक्टर मालिक चवे थो त जेकॾहिं मुंहिंजी करप्शन खे साबित कयो वञे त मां इस्तीफ़ा ॾेई छॾींदुमि। असां इहो न चऊं था कि डॉक्टर मालिक वठे थो या डॉक्टर मालिक करप्शन में मुलवस आहे। हिन सिस्टम में हे जेको सिस्टम हले थो, ॿ जमायती क़ौम परस्त, बल्कि 3-4 जमायती क़ौम परस्त और पेट परस्त जेका आहिनि हुकुमरान बलूचिस्तान जे अंदरि, जिन्हनि हमेशह पंहिंजो ज़मीर विकियो। मां चैलेंज ॾियां त मां साबित कंदुमि कि 80% करप्शन आहे। और मां अगरि चाहें त मां हाणे वज़ाहत करे तोखे ॿुधायां आहे। अच्छा जी, पश्तूनख्वा ऐं नेशनल पार्टी ॿई कॉम्परस धुरियूं आहिनि, ॿिन्हिनि जो इतिहाद आहे, हुकूमत में वेठल आहिनि। नून लीग सां ॿिन्ही जी न बि लॻे थी, नून लीग हिन खां मायूस बि आहे। तव्हां छा था सम्झो त पश्तूनख्वा ऐं नेशनल पार्टी विच में जेको इतिहाद आहे, इहो बलूचिस्तान खे केतिरे क़दुरु फ़ाइदो ॾेई सघे थो? मां सम्झां थो बलूचिस्तान खे फ़ाइदो त न आहे, लॻे बलूचिस्तान जो तक़सीम जो आगाज़ कयो अथनि। हा, छाकाणि त पश्तूनख्वा वटि त नज़रियो ई हुआ त हुननि जो जेको आहे सिबी ताईं ब्रिटिश बलूचिस्तान ते मालिकी जी दावा रखनि था ऐं बकौल अख्तर मेंगल जे त पश्तूनख्वा शाउनिस्ट आहे ऐं उन सां नेशनल पार्टी जो गॾिजणु मतिलबु बलूचिस्तान जी जेका विरसत आहे, उन जी शुरूआति थी चुकी आहे। ॾिस, बलूचिस्तान जी आवाम जो आहे, ॿ या पश्तूनख्वा अगरि पश्तून क़ौम जी ॻाल्हि करे थो, मां जब पश्तूनख्वा न पश्तून क़ौम जो नुमाइंदा पार्टी आहे न, सिर्फ़ु अचकज़ेन जो हिकिड़ो ग्रुप आहे, गिरोह आहे, जेको बॉर्डर ते वेठा आहिनि। उनजे ख़ानदानी में हिकिड़ो तक़सीम आहे पश्तून में। पश्तूनख्वा सॼो पश्तून बलूचिस्तान जो तक़सीम नथा चाहिनि। जज़्बाती नारो ॾेई नौजवान नस्ल खे गुमराह कयो वञे थो, लेकिन हिते वफ़ाक़ी जमहूरी पार्टियूं बि आहिनि। असफंदियार जी पार्टी नेशनल पार्टी आहे, ANP आहे, पीपल्स पार्टी आहे, जमीयत आहे। तव्हां छा था सम्झो त पश्तूननि जी जेका नुमाइंदा तनज़ीम आहे, उहा पश्तूनख्वा न आहे त केरु आहे? अदा इस्टेब्लिशमेंट जा पैदावार आहिनि। दालबंदीन और नोशकी उते बरोज कंहिं बि पार्टी बि जे टिकट ते हुजे या कंहिं पार्टी सां तालुक़ रखे उहो खटे थो। सरियाब पीपल्स पार्टी खटियो, जमीयत खटियो, सरदार अख्तर मेंगल जी पार्टी नेशनल पार्टी खटियो, मेंगल साहब उते बरूच खटंदो, लेकिन उते बि पश्तून अची विया।
तू नथो समझे कि इलेक्शन में छा थियो। कोयटा तो सॼो ॿुहारे विया। ठीक, लेकिन ठीक है, इनको पहिरें कोयटा में 4 सीटां पीपल्स पार्टी जा हुया, 4 पीपल्स पार्टी जा हुया न कोयटा सिटी में। बिल्कुल 4 ॿियो त न हुयो। हाँ 4 हाणे बि असां चऊं था कि अगर तव्हां फेयर इलेक्शन करायो कोयटा में बलूचिस्तान जे अंदरि, पीपल्स पार्टी सूप कंदो। पोइ दफ़े बि तव्हां ॾिठो पीपल्स पार्टी या असां 16 सीटां हुया असांजा, हिन दफ़े असांखे हरायो वियो, छोकि असां कंहिंजो दलाली न कयो, मुखबरी न कयो, उन्हनि जा पेड एजेंट न थियासीं। असांजो हिकिड़ो नज़रियाती पार्टी आहे पीपल्स पार्टी, हिन मुल्क जी वाहिद इनकलाबी जमहूरी पार्टी आहे, नज़रियाती जो मासिस जी पार्टी आहे। हे पैदावार आहिनि इस्टेब्लिशमेंट जा। तो मतलब तव्हांजो चवणु आहे त 11 मई जी जेके इलेक्शन थी आहे, इहा ही जेका मकानी चूंड थी आहे, इन में पीपल्स पार्टी खे हिकु साज़िश तहत बलूचिस्तान में शिकस्त ॾियारी वई आहे। मां चवां थो न सिर्फ़ु पीपल्स पार्टी खे बल्कि जेको वफ़ाक़ी जमहूरी पार्टियूं आहिनि, अख्तर मैंगल साहिब बि काफ़ी सीटां कढिया। अख्तर लांगो खे छो हारायो हुयो? खटियलु हुयो। शाम तक उहो खटियलु आहे, राति तक 12 बजे तक हुनजी बारी असिरी त सुबुह जो ॾिस रिज़ल्ट ई चेंज आहे। इहा खोड़ मिसाल आहिनि। हिते मुंहिंजे हल्के में 11 असां FIR दर्ज आहिनि। मिज़ाइल फायर थियनि था, पोलिंग स्टेशन बम सां धमाके सां उॾजनि था, असांजे कारकुननि ते गोलियूं हलनि था। पहिरियां इलेक्शन में ईअं त न थियो। इलेक्शन आहे जमहूरी अमल, अवाम जे इज़हार राय जो एतिराम, कि अवाम जो जेको राय आहे उनजो जेको एतिराम आहे उहो थियणु खपे। हिते त अवाम जे राय जे एतिराम ते डाको हणनि था हुकुमरान। और मां सम्झंदो आहियां कि अगरि इहो अमल इहो जारी रहियो, तव्हां हिन मुल्क खे मुस्तहकम न करे सघंदव। हिन मुल्क खे मुस्तहकम करिणो आहे, ग़रीब और पिसल क़ौमनि खे उन्हनि जा हक़ ॾियणा पवंदा, तव्हांखे आज़ादाना इलेक्शन कराइणा पवंदा। अगरि अहिड़ा मनपसंद फ़ैसिला कया विया आईंदा त पोइ हिन मुल्क खे कोई नथो बचाए सघे। नाज़रीन, PP बलूचिस्तान जो सूबाई सदर मीर सादिक उमरानी असां सां गॾु आहे, पर हिते वक़्तु थी वियो आहे हिकु नंढड़े वक़फ़े जो। वक़फ़े खां पोइ असीं गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रखंदासीं। प्रोग्राम कोयटा टाइम में एक दफ़ो भलीकार। नाज़रीन, असां सां मौजूद आहे पीपल्स पार्टी बलूचिस्तान जो सूबाई सदर मीर मोहम्मद सादिक उमरानी। अचो त हुन सां गुफ़्तगू जो सिलसिलो ॿीहर शुरू कयूं था। मीर साहब, हाणे ताज़ो मकानी इदारनि जी चूंडूं थियूं, BD इलेक्शन थिया, उन में बि पीपल्स पार्टी खे बक़ौल तव्हांजे त चूंडुनि में हारायो वियो आहे, पर हीअ जेके इलेक्शन थिया उहे तक़रीबन जेको आहे पार्टी बुनियादनि ते हुया। मुख़्तलिफ़ पार्टियुनि पंहिंजे उम्मीदवारनि खे टिकेटूं जारी कयूं। पीपल्स पार्टी उम्मीदवारनि खे टिकेटूं जारी न करण जे बजाए हिकु अवाम दोस्त जे नाले सां पैनल जोड़ियो। उन पैनल जे ज़रिए इन जो को ख़ासि सबबु हुयो या तव्हां धांधलियुनि खां बचणु चाहियो पिया? अर्ज़ु इहो आहे कि ॾिस, हिकु त तव्हां मीडिया वारा सिर्फ़ु इज़हार करो था, हक़ीक़त ते नथा वञो। कोल्लू जहिड़े पसमानदा डिस्ट्रिक्ट में जिते क़बाइलियत आहे, उते घणा पीपल्स पार्टी जा काउंसलर इलेक्ट थिया आहिनि? तुंहिंजे नॉलेज में आहे? न। अगरि तुंहिंजे नॉलेज में न आहे त इहो सर्वे करे ॾिस। न, टोटल सूबे में तव्हांजा केतिरा काउंसलर अची चुका आहिनि? ॾिस, डेरा मुराद में असांजा 19 काउंसलर आहिनि। असां हिते क़बाइली मुआशिरो आहे, बिरादरी सिस्टम आहे। हिते हुकूमत छा धांधली कयो आहे? धांधली इहो कंहिं डीसन जे ज़रिए हल्का बंदी करायूं। हाणे बल्दियाती लोकल गवर्नमेंट ऑर्डिनेंस में इहो वाज़े तौर तां कि 10,000 मर्दमशुमारी खां घटि उते यूनियन काउंसिल नथो ठही सघे। हिननि छा कयो? 2000 ते यूनियन काउंसिल ठातो। असांजे हिन हल्कनि में काथे 37 वोट ते काउंसिलर इलेक्ट थियो आहे, काथे 35 ते, काथे 75 ते।
हिकिड़े यूनियन काउंसिल में 8 मेंबर, हिकिड़े वार्ड जा जो वोट 35 आहिनि, 36 37, 2 घर मामा भाणेजा या 2 भाउ हुया त उनजा 35 वोट हुया, उहो घटि थो। हल्का बंदीअ ग़लति थियनि। मां उन ते हिकिड़ो आइनी पिटीशन बलूचिस्तान हाई कोर्ट में दाख़िल करां थो कि हालिया बल्दियाती इलेक्शन में जो कुझु हल्का बंदियूं ठाथा विया उहा बल्दियाती लोकल गवर्नमेंट ऑर्डिनेंस जे ख़िलाफ़ आहिनि, कानून जे ख़िलाफ़ आहिनि। उन खे कानून जे मुताबिक़ दुरुस्त कयो वञे ताकि आईंदा इलेक्शन जे लाइ। हाँ, किथे त 3000 वोट था मिलनि काउंसलर खे, किथे वरी 9 वोट ते काउंसलर थी वियो। माना जेकॾहिं कंहिंखे फैमिली ॾिए त बि उहो काउंसलर थी वियो। हाँ, त इहो सिलसिलो हिते रहियो। हिते पंहिंजे असां हल्के में मां सॼो बलूचिस्तान जो दावा नथो करे सघां। हिते 19 असांजा आहिनि डेरा मुराद में आवाम दोस्त नाले सां। उन में मुख़्तलिफ़ बिरादरी छा आहिनि ऐं छा कयोसीं। उस्ता मोहम्मद में वाइस चेयरमैन असांजो आहे। डेरा अल्लाह यार जमाली उमरानी इतिहाद थियो, सरदार शाहनवाज़ ख़ान उते चेयरमैन आहे। टिनी डिवीज़न में 3 म्यूनसिपल कमेटी आहिनि, 3 म्यूनसिपल कमेटी पीपल्स पार्टी जो उन में शेयर आहे। काथे क़बाइली असर जे बुनियादनि ते, काथे सियासी बुनियादनि ते। उस्ता मोहम्मद में वाइस चेयरमैन असांजो आहे। हिते इंशाल्लाह चेयरमैन असांजो थींदो आहे। बाक़ी बलूचिस्तान जे जेके ज़िला आहिनि उते अवाम दोस्त पैनल जी छा पोज़ीशन आहे? तो हा, काथे मजमूई तौर ते जेको सूरत हाल आहे, छोकी सॼे असां बलूचिस्तान में काथे असांजी पार्टी जी अक्सरियत आहे, काथे न आहे। जिथे आहे त 1-2 काउंसलर ज़रूरु आहिनि असांजा, ठीकु आहे। और इन सां गॾु असांजो जेको क़ौमी असेंबली या सेनेटर इलेक्ट थिया आहिनि, जीअं चागी खां 2 सेनेटर आहिनि असांजा, सरदार फ़तेह मोहम्मद हसनी और यूसुफ आदरी। उते रिज़ल्ट कुझु बि न आहे, ठीकु आहे। ॻाल्हि इहो आहे कि काथे तनज़ीमी असांजा कोताहियूं आहिनि, पार्टी जी कमज़ोरियूं आहिनि, काथे जेको ग़लति असांजा मुसलत करदा फ़ैसिला आहिनि जिन जी वजह खां पार्टी खे नुक़सानु पहुचे थो। जीअं नवाब रेसाणी खे तव्हां आयल भॻल टांडो खणणु, सिंधी में टांडो त आयो आहे, टांडो खणणु बुर्ची थी वियो। टांडो खणण खां आयो बुर्ची थी वियो। उहो हाणे बुर्ची आहे काथे? अहिड़ा ग़लति फ़ैसिला हूंदा आहिनि जंहिंजा असरात अचण वारे हालात और मुस्तक़िल जे फ़ैसिलनि ते असरअंदाज़ थियनि था। असांखे बिल्कुलु चाहे असां चवंदा हिकिड़ो बि असांजो जेको जियालो वर्कर आहे जिथे बि आहे, असांखे उहो हिकिड़ो उन हज़ारनि खां लख दफ़ा ज़्यादा अज़ीज़ थियणु खपे और अज़ीज़ आहे। अच्छा, नवाब असलम रईसाणी खे जेको वज़ीर आला बलूचिस्तान मुक़ररु कयो, तव्हां सम्झो था त इन फ़ैसिले पार्टी खे बलूचिस्तान में वॾो नुक़सानु रसायो? आसिफ साहिब असांजो क़ाबिल एहतराम और पार्टी जो को चेयरमैन आहे, उन पाण इन जो इतराफ़ कयो कि मुंहिंजो सभ खां वॾो सियासी ग़लती थियो कि मां नवाब रईसाणी खे चीफ मिनिस्टर कयो। हाणे नवाब रईसाणी पार्टी में आहे या ख़ारिज आहे? अगर पार्टी में हुजे त इलेक्शन में हिसो वठे मस्तूंग ते पार्टी टिकट ते। इहा नवाबज़ादा कंहिंजा बि न हूंदा, इन्हनि जो कोई बि पार्टी न हूंदो आहे, इन्हनि जो कोई दीन धर्म न हूंदो आहे, इन्हनि जो मज़हब जागीर आहे, इन्हनि जो छा चवनि था मज़हब थियो, इन्हनि जो जागीर, सोच थियो सरमायो। भई सरमायो दौलत काथों कमायूं न करोड़े रुपया, छो नेब कार्रवाई नथो करे रेसाणी साहिब जे ख़िलाफ़? छा उनखे घटि करप्शन कयो? मार्केट में पुछा कयो कि भई 7 अरब रुपया त हिकिड़ो हिननि जो हवाले में खणी वियो। भाई क़ौम जा पैसा आहिनि, क़ौम जो सरमायो आहे, ख़ुदा जे लाइ घणो कुझु थी वियो आहे। 47 खां वठी अॼु तक हिन मुल्क खे लुटियो अथनि इन्हनि नवाबनि जागीरदारनि। इहा अंग्रेज़नि जा टाउट हुया न। सही। अच्छा सर, तव्हांजे जेको 5 सालनि जो दौरु गुज़रियो बलूचिस्तान में हुकूमत जे हवाले सां, त पार्टी अंदरि नवाब रेसाणी खे छॾे करे उन खां अलावा पार्टी अंदरि अंदरूनी इख़्तिलाफ़ात हुया, ख़ासि करे हाजी अली मदद जतक जीअं? यार छा नालो वठे थो? मां हिकिड़ो ड्रग मार्फिया सां तालुक़ु आहे, उनजो हैसियत छा आहे जो उनजो नालो तूं वठे थो? उनजी हैसियत छा आहे? तव्हांजी पार्टी में पुछा कर के ठीकु आहे। पार्टी मीडिया
अगर फोटो कंहिंजो अचे थो कि भई एतिरो वॾो छा असीं त कोई कोन 2200 ते वोट खई हाणे त वठे हिकिड़ो काउंसलर त हाणे आहे न इहे ठीकु आहे अहिड़ा आहिनि पार्टी जे अंदरि लेकिन पार्टी जो सचो जियालो उहो आहे भुट्टो अज़म ते नज़रिए ते ईमान रखे। अच्छा साईं, मौजूदा हुकूमत में अमन अमान जी सूरत हाल तव्हां छा था ॾिसो त हुननि अमन अमान जी सूरत हाल खे केतिरे क़दुरु बहितर कयो आहे? तव्हांजे अॻितो आहे भरोसां जे अमन अमान जी सूरत हाल मकरान डिवीज़न में पाकिस्तान जो झंडो नथो लॻे, पंजगूर ग्वादर तुरबत टे इज़ला पूरो डिवीज़न आहे, हिते पाकिस्तान जो झंडो न आहे, तसादुम आहे, खाना जंगी आहे, मसक शुदा लाशा आहिनि। अच्छा साईं, जीअं नवाबज़ादा लश्करी रेसाणी हो या इस्माइल गुजर हुयो, इहे पार्टी खां पासीरा थिया, हाणे उहो जे नई पार्टी में आहिनि उते बहरहाल उहे ख़ुशि न आहिनि, त पीपल्स पार्टी वटि अहिड़ो को आहे त उहे जेके पार्टी जा अॻुवान जेके बि आहिनि जिते बि जेकॾहिं निकिरी विया आहिनि त उन्हनि खे ॿीहर वापसि पार्टी में आणिजे, या जेके जियाला असुलु असां पीपल्स पार्टी जा आहिनि उन्हनि खे मज़बूत कयो वञे, उन्हनि खे अहमियत ॾिनी वञे जीअं पार्टी जो हिकिड़ो असासो आहे उहो बरक़रार रहे? असां त जो शुरू खां इहो मौक़िफ़ आहे पार्टी जे अंदरि, पार्टी में नज़रियाती फिक्री और पार्टी असूलनि जी बालादस्ती थियणु खपे। शख़्सियात अचण और वञण सां पार्टियुनि खे हमेशह नुक़सानु थो मिलियो आहे। तव्हांजे अॻितो आहे कॾहिं काफ, कॾहिं नून, कॾहिं पीपल्स पार्टी, कॾहिं कहिड़ो फ़र्द चहिरो उहो ई आहे। मां तमामु पॉलिटिकल पार्टीज़ खे अपील करां थो कि उहो पंहिंजे तनज़ीमी डिसिप्लिन जी ख़्यालु रखनि, पंहिंजे नज़रियात, पंहिंजे वफ़ादार मुख़लिस माण्हुनि खे अॻिते आणनि। इहा मौक़ा परस्त कल असां सां हुया, अॼु बाद में विया काफ थिया, बाद में नून थियो, नून खां बाद वरी कहिड़े पार्टी में, इहे मतिलबु इन्हनि खे मुस्तरद करणु खपे। अहिड़े मौक़ा परस्त माण्हुनि खे पार्टी जी बालादस्ती, पार्टी जी असूल और पार्टी सोच खे फ़रोग़ ॾियणु खपे। अच्छा, हाणे सूबे में पार्टी खे जेका नई सिर जोड़ जेका करणु या पार्टी खे मज़बूत करण लाइ का मनसूबाबंदी तव्हांजी बलूचिस्तान में त पार्टी खे जीअं मुनज़िम कजे? ज़ाहिर असांजो त हमेशह इहो कोशिशि रहियो आहे कि भई पार्टी, पीपल्स पार्टी तव्हां ॾिठो हिन मुल्क जी सभ खां वॾी मासिस जी पार्टी आहे। असांखे फ़ख़ुरु आहे, अगरि तव्हां रिज़ल्ट खणी ॾिसो बलूचिस्तान जे अंदरि हर जॻह ते पीपल्स पार्टी 4000, 5000, 7000, 10,000 वोट खयां हर हल्के में। बलूचिस्तान जे अंदरि जेको पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उहा इज़ला और डिवीज़न जा पार्टी आहिनि। असांजो पार्टी वफ़ाक़ी पार्टी आहे और सूबाई पार्टी आहे। सूबे जे हर इलाइक़े में असांजो तनज़ीम मौजूदु आहे और इहो जंग आहे, जिदोजहद आहे, हलंदो रहंदो। छोकी पाकिस्तान जी सियासत में पहिरियों मौक़ो आहे कि हिकु अवामी पार्टी खां ॿिए कंहिं पॉलिटिकल पार्टीज़ खे पावर ट्रांसफ़र थियो। पहिरियों मौक़ो आहे, पहिरियों मौक़ो आहे। और पार्लियामेंट, आइन और कानून जी अगरि बालादस्ती रहियो हिन मुल्क जे अंदरि, जमहूरी अमल जीअं अॻिते वधंदो वेंदो, जीअं हिंदुस्तान में जमहूरी अमल शुरू खां रहियो, उते आमरीत न रहियो, त उते जीअं जमहूरी अमल हलंदो, मासिस में, अवाम में हिकु शहूर अची चुको आहे। उहो पंहिंजे सम्झनि था कि उन्हनि जे हक़नि ते ॻाल्हाइण वारो केरु आहे, उन्हनि खे हक़ केरु ॾिए थो। हाणे तव्हां सर्वे कयो, 35 करोड़ रुपयो फ़ी MPs खे मिले थो, उहो ख़र्च किथे थिए थो? तव्हां इन पूरे हल्के में PB 28 में वञो, वञी ॾिसी मूंखे ॿुधायो कि अॼु 2 सालनि में हे तरक़ियाती कमु हिते थियो आहे। अच्छा जी, तव्हां उहा पैसा करप्शन जी नज़र थियनि था पिया, कंहिंजो पीउ जो मिल्कियत न आहे कि उहो पंहिंजो जेब में विझे, कमीशन हलनि था पिया, 80% चाहे अहिड़े इलाइक़े में फ़र्ज़ी स्कीमा ॾियनि था जंहिंजो वजूद ई न आहे। असां चवनि था कि सिहत, हेल्थ, एजुकेशन, कम्युनिकेशन और नसीराबाद जिथे असां वेठा आहियूं, हे इलाइक़ो सभ खां वॾो ज़री इलाइक़ो आहे। ज़री इलाइक़ो थियण जे बावजूदि
कुछ पीरियड अहिड़ो ईंदो आहे कि हिते माण्हू खे पाणी पीअण कान आहे, छोकी ॿ सैलाब आया, पटफीटर जो किनारो इहो शाख आहे उहो जेको आहे बिल्कुलु सिल्ट पइजी वियो आहे। अॼु तक उनखे सफ़ाई करण वारो कोई न आहे। इरीगेशन निज़ाम ख़तमु आहे, अमन अमान जी सूरत हाल ख़तमु आहे, लोकल गवर्नमेंट ख़तमु आहे। बल्दियाती इलेक्शन थियण जे बावजूदि जेका फंड अचनि था उहो किथे ख़र्च थियनि था। साबिक़ा एडमिनिस्ट्रेटरनि खां हिसाब त वठिजे, ॿुधाइनि त रखो पैसा काॾे विया, किथे ख़र्च थिया, कोई हिसाब न आहे। जॾहिं हिसाब और एहतिसाब जो अमल न हूंदो, पुछा न कंदा माण्हू खे, अचण वारे खे या वेठल खे इहो ख़ौफ़ थियणु खपे कि सुभाणे असांखां बि कोई पुछा करण वारो आहे, लेकिन इन्हनि खां कोई पुछा नथो करे। जॾहिं पुछा न हूंदो, एहतिसाब न हूंदो, कुझु न हूंदो त माण्हू त ज़ाहिर आहे कि पोइ त इहो सूरत ॾींहुं वरी ख़राबु थींदा रहंदा। तव्हां छा था सम्झो नेब हिन वक़्तु बि ख़ामोशी अख़्तियार कयो वेठी आहे, करप्शन हले बि थी? मां राति तोखे ॾेखारियो हिकिड़े माण्हू जो अरबनि रुपयनि जो करप्शन ॾिठो ई, राति पढ़ियो ई आहे। तूं बि टीवी ते चओ मां पढ़ियो, ॾिठो? बिल्कुलु ॾिठो न? हा बिल्कुलु ॾिठो। छा कयो अथनि? कुझु ई नथा कनि, रिज़ल्ट नथो अचे पियो। ठीकु आहे, तव्हां बि नथा ॻाल्हायो। तव्हां कॾहिं वियो नेप वारनि ॾे कि भई सबूत आहे असांखे ॿुधायो, इन ते तव्हां छा कार्रवाई कयो? छो अहले कलम दानिश्वर सिविल सोसाइटी जो बि फर्ज़ बणे थो कि उहो आवाज़ खणे। इहो सबूत तव्हां राति ॾेखारण जे बजाए जेकॾहिं अॻु में ॾियो त शायदि नेब चेयरमैन सां कंहिं प्रेस कॉन्फ्रेंस दौरान माण्हू इहो सवाल ज़रूरु रखे आहे। शायदि तुंहिंजे नॉलेज में पहिरें बि आहे, तोखे यादि आहे कोयटा में मां प्रेस कॉन्फ्रेंस करे तव्हांखे ॾेखारियो। बिल्कुलु उते कयो, बिल्कुलु कयो। अच्छा जी, पीपल्स पार्टी 5 साल हाणे तूं पीपल्स पार्टी 5 साल हुकूमत कई बलूचिस्तान में। हाणे तव्हां अहिड़ी कहिड़ियूं शयूं आहिनि जेके ॻणाइणु चाहींदो जेके तव्हांजे दौर में बलूचिस्तान खे मिलियूं, हाणे उहे शयूं नथियूं मिलनि? ओहो, इहो लंबी फ़हिरिस्त आहे। असां चऊं था कि 1947 खां वठी अॼु तक बलूचिस्तान में जेको ठोस मनसूबाबंदी कमु थियो उहो पीपल्स पार्टी जे दौर में थियो। बोलान मेडिकल कॉलेज ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो तोहफ़ो, बलूचिस्तान यूनिवर्सिटी ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो तोहफ़ो, बलूचिस्तान टेक्निकल सिविल इंजीनियर सरियाब रोड ते करनि था टेक्निकल कॉलेज, उहो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो तोहफ़ो। अॻी गवर्नमेंट में ही जेका तव्हांजी मां शुरू में जो ॿुधायां तो अॻे खे छो पोइ हिते गर्ल्स कोयटा ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जो, कैडेट कॉलेज मस्तोंग पीपल्स पार्टी जो, इंजीनियरिंग कॉलेज खोजदार पीपल्स पार्टी जो, ज़री कॉलेज लसबेला पीपल्स पार्टी जे दौर में ठतो। ठीकु आहे, दालबंदीन मस्तूंग कलात खोजदार लसबेला इहो हाईवे पीपल्स पार्टी जे दौर में ठतो। ठीकु आहे, RCD हाईवे, कोलू में पीपल्स कॉलोनी, सभ खां वॾो हिन दौर में जॾहिं इहा पुराणा मेगा प्रोजेक्ट आहिनि। पटफीटर में जिथे असां वेठा आहियूं 5000 एकड़ ग़रीब माण्हुनि खे ज़ुल्फ़िकार अली भुट्टो 2 ॾियारा रही करे अची हिते माण्हू खे ॾिनई। हिन दौर में जेको आहे सभ खां वॾो जेको आहे आसिफ़ साहिब जो कारनामो, पीपल्स पार्टी जो वॾो कारनामो कि सूबनि खे 18वीं तरमीम जे तहत बाइख्तियार कयूं। NFC एवार्ड ॾिनो। पहिरें हर बजट ते बलूचिस्तान कैबिनेट इस्लामाबाद में वई झोली झॾे मिन्नत करे कुझु वठंदो हुयो। हाणे बलूचिस्तान खे 3-4 अरब रुपया फेडरल गवर्नमेंट खां पंहिंजे NFC एवार्ड जे तहत मिलनि था, अरबें रुपया। लेकिन अगरि उन ते सही मनसूबाबंदी कनि, तालीमी इस्लाहात आणनि हिन मुल्क सूबे जे अंदरि, कम्युनिकेशन निज़ाम खे बहितर करनि, इरीगेशन निज़ाम खे बहितर करनि। कच्छी कैनाल मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो तोहफ़ो आहे, उन शुरू कयो उन कच्छी कैनाल, अञा तक कंप्लीट न थियो। जॾहिं कंप्लीट थींदो त लखे माण्हू खे इन खे बेनिफिट थींदो। और इन खां अलावा ग्वादर पोर्ट
हाणे कराची जा जेतिरा पोर्ट आहिनि कासिम पोर्ट या केमाड़ी फेडरल गवर्नमेंट जा आहिनि, लेकिन बलूचिस्तान वफ़ाक़ी हुकूमत ख़सूसन आसिफ ज़रदारी साहिब इहो कमु कयो। ग्वादर को पोर्ट जो चेयरमैन चीफ मिनिस्टर बलूचिस्तान आहे। नाज़रीन, हिते वक़्तु थी वियो आहे हिकु नंढड़े वक़फ़े जो। वक़फ़े खां पोइ मीर मोहम्मद सादिक उमरानी साहब सां असांजी गुफ़्तगू जो सिलसिलो जारी रहंदो। नाज़रीन, प्रोग्राम कोयटा टाइम में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार अचो त मीर साहब सां गुफ़्तगू जो सिलसिलो ॿीहर शुरू कयूं। मीर साहब, हाणे जेकॾहिं पीपल्स पार्टी ईंदड़ चूंडुनि में बलूचिस्तान में हुकूमत ठाहिण में कामयाबु थी वञे त तव्हांजे छा टारगेट हूंदा, त तव्हां कहिड़ियूं शयूं हासिलु करणु चाहींदो बलूचिस्तान जे अवाम जे लाइ, बलूचिस्तान जे जेके हक़नि जे हासिलु, ख़ासि तौर ते जीअं साहिल वसाइल जी मालिकी आहे, इन हवाले सां तव्हां टारगेट छा आहे त जेकॾहिं हुकूमत में अचण खां पोइ तव्हां कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं अचीव ॻाल्हि इहो आहे की पीपल्स पार्टी बलूचिस्तान जे लाइ हमेशह शायदि असां उनखे ज़्यादा एडवर्टाइज़ या पब्लिक मासिस में उभारे न सघिया आहियूं, और असांखे इहो हर प्लेटफॉर्म ते इन चीज़ जो इज़हार करणु खपे कि बलूचिस्तान जे अंदरि पीपल्स पार्टी जा कहिड़ा कहिड़ा कारनामा आहिनि। जॾहिं 2007 में पीपल्स पार्टी जी हुकूमत, मखलूत हुकूमत, मां न चवंदो आहियां पीपल्स पार्टी जो हुकूमत हो, मखलूत हुकूमत हुयो, उन मखलूत हुकूमत में जॾहिं आयो त 17 अरब रुपए जा मखरूज़ हुयो बलूचिस्तान गवर्नमेंट। पेट्रोल विझण खां, तनख़्वाह ॾियण खां पैसा न हुया। माज़ी में का जो हुकूमत हुयो हिते, मुस्लिम लीग जी हुकूमत हुई, उन्हनि लुट मार कयो, लेकिन आसिफ साहिब चयो कि भाई चलो इहो 17 अरब बि वफ़ाक़ी गवर्नमेंट, आसिफ साहिब चयो असां ॾियूं था तव्हांखे, तव्हां पंहिंजो सिस्टम खे हलायो। ठीकु आहे, असांजो इहो कोशिशि आहे कि बलूचिस्तान जे अंदरि नौजवान इनकलाब जो बुनियादी मक़सदु आहे नौजवान नस्ल खे अॻिते आणणु, तालीमी शऊर, तालीमी तरबियत थियणु खपे, सुठे खां सुठा इदारा थियणु खपनि। मां चवंदो आहियां हर डिविज़नल हेडक्वार्टर में सुठे खां सुठा तालीमी इदारा क़ाइमु करणु खपनि, कैडेट कॉलेज हुजनि, ताकी पाकिस्तान बलूचिस्तान जा अवाम जो जेको इहो अहसास मरूमी रहियो कि फ़ौज में असांजो नुमाइंदगी न आहे, ताकी फ़ौज में ज़्यादा खां ज़्यादा असांजा नौजवान वञनि, जिते उते वेंदा आख़िर पंहिंजे हक़नि जे लाइ, पंहिंजे मसाइल जे लाइ, साहिल जे लाइ उते वेही कमु कंदा। अच्छा जी, सरदार अख्तर मेंगल ANP इहे गॾियल हिकिड़ी जिदोजहद कनि पियूं त हिकिड़ो अहिड़ो इतिहाद ठहे जेको बलूचिस्तान जी जेका मौजूदा सूरत हाल आहे उनखे असां तब्दील कयूं। छा पीपल्स पार्टी अहिड़े इतिहाद जो हिसो बणिजंदी त बलूचिस्तान जी सूरत हाल खे बहितर करण लाइ? बिल्कुलु। पोएं ॾियारे सरदार अख्तर मेंगल साहिब सां असांजो मुलाक़ात थियो कोयटा में। बलूचिस्तान जे भई कई इशू खां अलावा इहो इशू बि असां आंदोसीं कि भई असां तव्हां हिक ॿिए सां इंतिखाबी इतिहाद कयूं, जिथे तव्हांजो मज़बूत पोज़ीशन आहे, असांजो कमज़ोर पोज़ीशन आहे, ॿिए नंबर ते या 3 नंबर ते असां तव्हांखे सपोर्ट कयूं, जिथे असां विनर आहियूं, असांजो पोज़ीशन मुस्तहकम आहे, तव्हां असांखे सपोर्ट कयो। इहो इनशाला असांजो कोशिशि हूंदो सरदार अख्तर मेंगल सां, बल्कि तमामु जमहूरी पार्टियुनि सां, जिथे जिथे इतिहाद जो ज़रूरत थींदो असां ज़रूरु कंदासीं। असां सरदार साहिब जो इज़त करूं था, इन सां गॾु गॾु जिथे बि इंतिखाबी इतिहाद जो ज़रूरत थींदो असांजा ॻाल्हियूं उन सां ज़रूरु रहंदा। असीं हींअर गवादर काशगर राहदारी वारो मामिलो जेको आहे ॾाढो हाय आहे, त अख्तर मेंगल त चवणु आहे हू न हुनजी हिमायत कंदो, न मुखालफ़त थो करे। पीपल्स पार्टी जो छा मौक़िफ़ आहे त इन जी राहदारी जेका पुराणी आहे, जेका सिलसिलो उहो बहाल रहे, या आहे जेको मौजूदु आहे? छाकाणि त ANP ऐं JU आहे त जॾहिं ॿियो कालाबाग डैम आहे बलूचिस्तान लाइ। अर्ज़ु इहो आहे कि इन जो फिज़िबिलिटी पीपल्स पार्टी जे दौर में ठतो, और असांजे माहिरनि इहो रूट तजवीज़ कयो, छो कि
ये काशकर ग्वादर काशकर रोड ठाहिण जो मक़सदु इहो आहे कि सेंट्रल एशिया और चाइना खे सां मिलाइणो आहे इन रूट खे, छोकी इहो बिल्कुलु 800 किलोमीटर शार्ट बि पए थो और इन जे ठहण सां बलूचिस्तान जे आवाम खे फ़ाइदो थींदो। हाँ, अख्तर मेंगल साहिब जो इहो मौक़िफ़ आहे कि भई असां मालिक आहियूं, मालिकनि खां त पुछा कयो, तव्हां वेही जेको ठाहो था पंहिंजा मनसूबा, छोकी ग्वादर जो मुंतख़ब नुमाइंदनि खे या इन रस्ते ते ट्रिपल कबायली जेका सरज़मीन जा मालिक आहिनि, हक़ीक़ी मालिक आहिनि, उन्हनि खे इतमाद में वठण जो अशद ज़रूरत आहे। साईं, नाराज़ बलोच अॻुवाणनि जो बि हिते बलूचिस्तान में वॾे अरसे खां इशू रहे थो त नाराज़ बलोच अॻुवाणनि सां को संजीदा ॻाल्हियूं थियनि, उन्हनि खे क़ौमी धारा में आणिजे। इन हवाले सां तव्हांजी हुकूमत दौरान अहिड़ियूं के कोशिशूं थियूं या कॾहिं थियूं त केतिरी सतह ताईं पहुतियूं, ऐं हींअर जेका कंडीशन आहे त का कोशिश अहिड़ी नज़र अचे थी तव्हांखे त का संजीदगा कोशिश थींदी हुजे? असांजो शुरू दिन खां ॼाणण खां इहो कोशिशि रहियो आहे कि मुसलह ताक़त कबायली हुजे, सियासी हुजे या रियासत हुजे, मुसलह ताक़त जो इस्तेमालु बलूचिस्तान जे अवाम ते, बलूचिस्तान जी सरज़मीन ते न थियणु खपे। मसाइल मेज़ ते वेही हल करण जो ज़रूरत आहे, गुफ़्तशुनी जी ज़रूरत आहे। तलख़ियूं काफ़ी आहिनि, मसाइल काफ़ी आहिनि, काथों इहो मसइलो ज़्यादा शिदत इख़्तियार कयईं, काथों इहो मसइलो उथियो आहे, उनजो हल त न आहे। जेको नुक़सानु थियो आहे, सानियात जेका थिया आहिनि, जेको नुक़सानु थियो आहे, जो नवाब बुगटी जे क़त्ल खां बाद इन तहरीक में ज़्यादा शिदत आयो। बुज़ुर्ग माण्हू हुयो, क़ाबिल एहतराम हुयो, वफ़ाक़ी जमहूरी सियासत कई, गवर्नर रहियो, उनखे मारण जो रियासत खे हक़ न हुयो। जिन्हनि मारियो उहो उन्हनि जा मक़ासिद छा हुया, लेकिन जो कुझु नुक़सानु थियो आहे, मज़ीद नुक़सान खां बचण खां, बलूचिस्तान जे अवाम खे बचाइण जे लाइ, बलोच क़ौम खे बचाइण जे लाइ तमामु मसाइल गुफ़्तशुनी जे ज़रिए हल थियणु खपनि, बातचीत थियणु खपे। मीर साहिब, नंढिड़ो सुवाल जो जल्दी थोरो मुख़्तसर जवाबु वठंदासीं त परवेज़ मुशर्रफ जो सियासी मुस्तक़बिल तव्हांखे कीअं थो नज़र अचे पियो? परवेज़ मुशर्रफ जो थिए त मूंखे अफ़सोस आहे कि तव्हां कीअं जो सुवाल करण जो तव्हांखे हक़ बि न आहे। जनरल मुशर्रफ हिकु कातिल आइन 1973 जो आइन खे टोड़े पीपल्स पार्टी आइन ठातो। 1973 जो आइन, उन खां बाद 2007 में पीपल्स पार्टी आयो, पहिरों कमु इहो कई उन जो ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जो मुल्क में पहिरें दफ़ा जेको आइन ॾिनो, इन खां पहिरें त कोई आइन न हुयो पाकिस्तान खे। 73 आइन खे में जेको भॻो तरमीम दर तरमीम कंदा रहिया, उनखे असल सूरत में बहाल कयो, पीपल्स पार्टी बहाल कयो। ठीकु आहे। आइन जे आर्टिकल 6 वाज़े तौर पे जो चए थो जेको आइन जो भंगकड़ी कंदो उनजी सज़ाए मौत आहे। जनरल मुशर्रफ क़ौम जो गद्दार आहे। उन जे दौर में मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी शहादत सानियो थियो। उन सां गॾु गॾु बेनज़ीर साहिबा जॾहिं मुल्क वापसि आई, लाहौर कराची एयरपोर्ट ते 180 पीपल्स पार्टी जा बहादुर जियाला कारकुन शहीद थिया, ख़ुदकश हमलो थियो, उते बम धमाको थियो और ज़ाहिर आहे कि असां त उनखे पंहिंजो मुजरिम सम्झूं था। यानी मुल्क जे आइन खे टोड़े 11 साल गैर कानूनी इक़दामात खईं, जजनि खे ते तशद्दुद कयईं, उन्हनि खे नज़रबंद कयईं। ज़ाहिर आहे कि उनजो कोई मुस्तक़बिल मां नथो सम्झां कि पाकिस्तान जी सियासत में हूंदो। हिकिड़ो नौकर हुयो, हिकिड़ो चौकीदार हुयो, बंदूक खणी मालिक खे बि मारे और आइन खे बि भॻे, घर खे बि भॻे, उनखे उहो सज़ा ज़रूरु मिलणु खपे। नाज़रीन, प्रोग्राम कोयटा टाइम जो वक़्तु पूरो थी वियो। असां सां महिमान हुयो पाकिस्तान पीपल्स पार्टी बलूचिस्तान जो सूबाई सदर मीर सादिक उमरानी साहब, जंहिंसां असां बलूचिस्तान जे हवाले सां तफ़सील सां गुफ़्तगू कई। ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।